वअला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन वअला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशी। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, इंसान जिला अल्लाह कुरान में फरमाए ज़मीन ते सबका अरफा आला दीन इस्लाम है। इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। इस्लाम सबका भलो दीन है। इन दीन जो सिखण हर मुसलमान जे मथा फर्ज है। दीन जो इल्म हासिल करण, दीन जी तालीमात ॾियण, ख़ुसूसन उहे मामलात जेके इंसान जे मथा फर्ज कया विया आहिनि, उन्हनि जो सिखण बि हर मुसलमान जे मथा फर्ज आहे। दीन कीअं मिलंदो, दीन कीअं हासिल थींदो? असां दीन सिखण जे लाइ जदीद दौर आहे त हिन ज़माने में माण्हू फेसबुक ऐं यूट्यूब खे ज़रिया इल्म बणाए छॾियो आहे त असां हिन यूट्यूब खां इल्म सिखूं, हिन व्हाट्सएप मां इल्म सिखूं। न, बुज़ुर्गनि फरमायो आहे त दीन सॼो जो सॼो सोबत मां हासिल कयो वेंदो आहे। जेको दीन आहे, मदीने वारे साईं सेखारियो आहे, इहो दीन इएं हासिल न थींदो, इएं नसीब न थींदो। दीन जो उसूल अल्लाह वारनि या सालिहनि या उन्हनि माण्हुनि जे वटि दीन आहे, उन्हनि खां सिखियो वेंदो आहे। जेको पाण दीन ते अमल ते आहे, पाण दीन ते अमल करे थो, उनजी सोबत में वञी वियो, क़ुरान हदीस सेखारे थो त अल्लाह तव्हांखे दीनदार बणाए छॾींदो। जदीद दौर निकितो आहे, असां वटि मीडिया जो ज़मानो आहे न, टेलीविज़न ते जिन खे न ॾाढ़ी आहे, न मथो ढकियल आहे, न पटको आहे, उहे वेही असांखे इल्म सेखारींदा, दीन सेखारींदा। हींअर ॾिसो, रमज़ान ट्रांसमिशन थी हले अक्सर टेलीविज़न चैनल ते, जिते फाहिशा औरतूं वेही दीन जूं ॻाल्हियूं सेखारींदियूं। सॼो साल जेके नचण टपण ऐं बेहयाई में ऐं फिल्मुनि में ड्रामनि में कमु करण वारियूं औरतूं, सॼो साल बेहयाई जी बखेड़ करण वारियूं, जॾहिं रमज़ान थो अचे, सेज़ ऐं मुंहिंजा मौलवियुनि सां गॾिजी वेही ऐं असांखे दीन सेखारण जे लाइ थियूं आहिनि। ऐं हुनजो नतीजो तव्हां ॾिसो त हिन टेलीविज़न ते जेके वेही ऐं इहे दीन जूं ॻाल्हियूं कनि था, सवाइ फितने जे ॿी का शइ नसीब नथी थिए, सवाइ माण्हुनि जे ज़हनी ख़लफ़िशार जे, माण्हुनि जे अंदरि अणबणत जे, इज़्तिराब जे ॿी का शइ नसीब नथी थिए। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त दीन सिखणो आहे त सालिहनि वटि, दीनदारनि वटि वञो, जेके पाण दीन ते अमल करण वारा आहिनि। इंसान जी ज़िंदगी ते सोबत जो वॾो असर थींदो आहे। इंसान जी हयाती ते उनजे दोस्तनि जो, उनजे साथियुनि जो, उनजे गॾु रहण वारनि जो, जैसा उनजी उथण वेहण आहे, जैसा उनजो खाइण पीअण आहे, जैसा उनजी नशिस्त ऐं बर्दाश्त आहे, उन्हनि जे यारी दोस्ती जो वॾो असर पवंदो आहे। जॾहिं को माण्हू सॼी ज़िंदगी बुरा अमल कंदो रहे, मूं कल्ह तव्हांखे मुसलसल ॿुधायो त नेकी बुराई जो कहिड़ो असर थींदो आहे। बुराई ऐं नेकी जा असरात आहिनि। बुरो अमल बुरा असर छॾींदो आहे, बुरा आसार इंसान जे मथां छॾींदो आहे। उन्हनि बुरनि अमलनि जा अहिड़ा त नवसत भरिया असरात आहिनि, जो उहो माण्हू बुरे माण्हू सां गॾिजी वेहे त उनजी तबियत ते उनजो असर पइजी वेंदो आहे। शराबी माण्हू सां गॾु वेंदो, ज़ानी माण्हू सां गॾु वेंदो, उन्हनि जे मथां अल्लाह जी फिटकार पवंदी आहे। जेको माण्हू दाइमी शराब पीअण वारो, बद अक़ीदा आहे, नबी जो गुस्ताख आहे,
अल्लाह अल्लाह जे रसूल असहाबन आले नबी जी गुस्ताखी करण वारो आहे, हुन जे मथां अल्लाह जी फिटकार पवंदी आहे। हिकिड़ो माण्हू ज़ानी शराबी आहे, जंहिंजो खाइण पीअण हराम आहे, व्याज ते हुनजी कमाई आहे, रिश्वत ऐं कूड़ ते हुनजी कमाई ऐं आमदनी आहे, हुनजे पेट में हराम भरियल आहे। जॾहिं तव्हां हुन सां गॾिजी वेहंदो त उन ते मथां त फिटकार पवे थी, अल्लाह जी लानत पवे थी, पर तव्हां गॾिजी जो वेहंदो त उहा फिटकार तव्हां ते पवंदी, उनजो बुरो असर तव्हां ते पवंदो। तव्हांजो उन बुराई कंदड़ सां वेहंदे वेहंदे तव्हांखे बि अल्लाह ताला बुरनि जी लिस्ट में शुमार करे छॾींदो। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह ताला शाल बुरी सोहबतुनि खां बचाए। चओ आमीन। मदीने वारे साईं फरमायो, मुंहिंजे आका मुंहिंजे लजपाल नबी जी हदीस आहे, साईं जन फरमायो त ॿुधो, अल मरउ अला दीन खलीलिही, इंसान पंहिंजे दोस्त जे दीन जे मथां हूंदो आहे। दोस्ती रोज़ेदारनि सां हूंदी, दोस्ती तरावीह पढ़ण वारनि सां हूंदी, दोस्ती इबादत गुज़ारनि सां हूंदी, तुंहिंजी उथ वेह उन्हनि सां हुजे जेके क़ुर जी तिलावत करण वारा आहिनि, जेके अल्लाह जो ज़िक्र करण वारा आहिनि, जेके इस्तिग़फ़ार करण वारा आहिनि, जेके तोखे अल्लाह जो दीन सेखारण वारा आहिनि, उन्हनि सां गॾिजी वेंदो न, तव्हांखे रमज़ान जी मोहबत पैदा थींदी, रमज़ान जे लाइ चाहत पैदा थींदी, तव्हांखे शौक़ु पैदा थींदो यार क़ुर जी तिलावत कयो, उन में हे अजुर आहिनि, असां तरावीह पढ़ो शौक़ सां ईंदो। पर जेकॾहिं बुरो यार हूंदो जंहिंखे न निमाज़ वणे न रोज़ो वणे, हम तो डूबे हैं तुम्हें भी ले डूबेंगे सनम। इन जे करे नबी साईं फरमायो, फलयंजुर अहदकुम मन युखालिल, तमाम हर माण्हू गौर ऐं फिक्र करे त उहो यारी कंहिंसां थो रखे, दोस्ती कंहिंसां थो रखे। बुरो यार न सिर्फ़ तव्हांजे दुनिया जी बर्बादी जो सबब बणिबो, पर बुरो यार तव्हांजी आख़िरत क़ब्र हशर खे बर्बाद करे छॾींदो। असांजा किला आलम मुर्शिद मिठड़ा दिलबर साईं फरमाईंदा आहिनि त बुरे कारी हर नांग खां वधीक इहो बुछड़ो यार तव्हांजे लाइ बुरो आहे। छो? कारो नांग माण्हू खे कखे विझे, डंग हणी विझे, उहो तव्हांजे अंदरि ज़हर फैलाए, तव्हां शहीद थी वञंदो। शहीद जन्नती आहे, तवजो मुड़िया, शहीद जन्नती आहे, पर बुरो यार जे डंगे विझे त तव्हांखे जेरे जाॻंदे जहन्नम जी लिस्ट में शामिल करे। साईं फरमायो, मसलुल जलीस सालिह वल जलीस सूए कसाहिबिल मिस्क वकीरिल हद्दाद। सालिह माण्हुनि जी सोबत संगत मुश्क खपाइण वारे जे मिसल आहे। चओ सुभान अल्लाह। जेको सालिह माण्हू आहे, चङनि जी सोबत, चङनि जी संगत, चङनि जी कचहरी, इहा मुश्क ऐं अंबुर खपाइण वारे जी मिसल आहे। तव्हां अतुर न बि वठो, हुन सां गॾिजी वेंदो, हुनजी सोबत में वेंदो, हुनजी दुकान ते वेंदो त हेॾा गुलाब जी ख़ुशबू पई ईंदी, हेॾा मुश्क जी ख़ुशबू पई ईंदी, हेॾा अंबुर जी ख़ुशबू, हेॾा मोते जी ख़ुशबू, हेॾा औद जी ख़ुशबू पई ईंदी, तव्हांखे तरह तरह जी ख़ुशबू ऐं सुरहान पई ईंदी। सालिहनि जी सोबत, तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल न बि कयो, उन्हनि ते जेका रब जी रहमत पइजी वसे न, अल्लाह हुन रहमत जो तव्हांखे हक़दार बणाए। बुरो यार नबी से फरमायो लोहार जे मिसल आहे। लोह खपाइण वारो, लोहार ते वञो न, पंहिंजे कम सांगे वञो, दूहो पियो दुखंदो, चेंगू पियो उथंदियो, तव्हां पंहिंजो ॾाढो तिखो कराइण जे लाइ वञो, कुहाड़ी तेल कराइण जे लाइ वञो, चाकू छुरी तव्हां रिपेयर कराइण जे लाइ वञो, पर पंहिंजे कम सां वेंदो, उते चेंगू पियो उथंदो, दूहो पियो दुखंदो, चङा भला वेंदो, खंघंदा खंघंदा वापसि ईंदो। बुरो यार इहे, बुरे यार जी संगति आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जो हबीब तो फरमाए, मदीने वारो साईं तो फरमाए, ॿुधो, अन अयुहिब्बल मरउ ला युहिब्बुहु इल्लल्लाह। तव्हां इंसान सां कंहिंसां मोहब्बत कयो था जेको अल्लाह ख़ातिर, तव्हांजी मोहब्बत अल्लाह ख़ातिर आहे, रब जे ख़ातिर तव्हां वञो था, अल्लाह वरी तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। रब जे ख़ातिर कंहिंसां मोहब्बत रखी, हली वियो बाबा, नेकी जी ॻाल्हि ॿुधण था वञो, बंदि करे वञो, उन खां दीन सिखण जे लाइ वञो, क़ुर सिखण जे लाइ वञो, हदीस सिखण जे लाइ वञो, उन वटि वियो। मदीने वारे साईं फरमायो, अल्लाह जे ख़ातिर तव्हां मोहब्बत रखी, अल्लाह वरी तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जो मैदान हूंदो, हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 सालनि जे बराबरि हूंदो।
सिज नेज़े बराबर हेठ लही ईंदो, ज़मीन टामे जी बणजी वेंदी, को कंहिंजो पुरसाने हाल न हूंदो, हर को माण्हू परेशान ऐं सरगर्दान हूंदो, पंहिंजे अमलनि जे करे, पंहिंजी बद आमालियुनि जे करे परेशान हूंदो। हर इंसान हत्ता कि अंबिया इब्तिदाए वक़्त में अंबिया बि मदीने वारे साईं वटि वेंदा, या रसूलल्लाह सिफारिश कर त अल्लाह बस फैसलो शुरू करे, हिन गर्मी में, हिन निद्राण, हिन तपश में माण्हू मरनि था, बिजरनि ऐं पचनि था पिया, अल्लाह खे राज़ी करे ॾे। उन वक़्त में अल्लाह ऐलान फरमाईंदो, चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो अल्लाह पढ़ो ॾियारींदो, हिकिड़ो अल्लाह ऐलान ॾियारींदो। रब फरमाईंदो, ए महशर जे मैदान में बीहण वारो ॿुधो, वजबत महब्बती लिल मुतहाब्बीन फीया। दुनिया में जेके मूं अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बतूं रखंदा हुया, और अचो अॼु मूं अल्लाह जी मोहब्बत तव्हां जे लाइ वाजिब थी वई आहे। सुभान अल्लाह। जॾहिं रब जी मोहब्बत वाजिब थी, अल्लाह वाजिब माना हर हाल में मोहब्बत कया कहिड़ा कहिड़ा आयो मां अल्लाह तव्हां सां मोहब्बत थो रखां। जॾहिं रब कंहिंसां मोहब्बत रखे उनखे दोज़ख में उछलाईंदो, उनखे जहन्नम में उछलाईंदो? जवाब ॾियो बाबा, हर किस में उनखे अल्लाह ज़रूर बख़्शे छॾींदो। इहा मोहब्बत नसीब थींदी सालिहनि जी सोबत में, अल्लाह जो दर नसीब थींदो, अल्लाह जी रज़ा, अर्श जो सायो, कम जे ॼाणे सत खुश नसीब। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त सत खुश नसीब जेके अर्श जे हेठां वेंदा, उन्हनि मां हिकिड़ो उन्हनि जो नालो आहे। ॿ शख़्स जेके हिकिड़े शहर मां ॿिए शहर में वञनि, या पंहिंजी जाइ मां निकिरी ॿी जाइ ते वञनि, शहर जे हिकिड़े किनारे मां ॿिए किनारे ते वञनि, इन नियत सां त फिलाणो माण्हू अल्लाह जी ॻाल्हि सेखारींदो, दीन सेखारींदो, उनजी सोबत में वञी विया, इन नियत सां वञनि, इन ॿिन्ही नौजवाननि खे, ॿिन्ही मर्दनि खे, ॿिन्ही मुस्लमाननि खे अल्लाह ताला अर्श मुअल्ला जे साए जे हेठां विहारींदो। तव्हां ॻाल्हि सम्झो था लेकिन न सम्झो? पुट, मदीने वारे साईं जा असहाबी आहिनि न, असहाबी मदीने वाले साईं जे सहाबा किराम जे लाइ अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह ताला उन्हनि खां राज़ी थी वियो, हे अल्लाह खां राज़ी थी विया। असां सॼी ज़िंदगी अमल कयूं, हे त हिकिड़ो महीनो रमज़ान जो आहे जंहिंमें इबादत कयूं था, बंदगी कयूं था, पर सॼी ज़िंदगी ईअं रमज़ान वांगुरु गुज़ारियूं, सॼी ज़िंदगी ईअं रमज़ान जे मिसल वक़्तु गुज़ारियूं, इबादत में, बंदगी में, रातियुनि जो जागण हुजे, ॾींहं जो तिलावत ऐं रोज़ा हुजनि, ऐं माण्हू अल्लाह जी बंदगी में गुनाहनि खां पाण खे बचाए ज़िंदगी गुज़ारे, पर अल्लाह जे हबीब जे असहाबनि जी हिक नेकीअ जे बराबर कोन थी सघंदी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जो उस्ताद आहे हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु तआला अन्हु। बड़ो जलील क़दर मुहद्दिस आहे, बड़ो सूफ़ी थी गुज़रियो आहे, बड़ो अल्लाह वारो थी गुज़रियो आहे, ऐं इमाम आज़म अबू हनीफ़ा जंहिंजा असां मुक़ल्लिद आहियूं उनजो शागिर्द आहे। हाणे इमाम आज़म उस्ताद आहे, उनजो शागिर्द अब्दुल्लाह बिन मुबारक आहे, इमाम बुखारी वरी उनजो शागिर्द आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु तआला अन्हु जलील क़दर शान वारो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, ग़ालिबन तबता ॿई में शुमार आहे। उनजो हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछा कई वई, साईं उमर बिन अब्दुल अज़ीज़ सैयदना खलीफ़तुल मुस्लिमीन उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो शान वधीक आहे या हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जो शान वधीक? सैयदना अमीर मुआविया वो बनु उमैया जो इमाम हुयो, पहिरियों खलीफ़ो हुयो। सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु सोब बनु उमैया जो खलीफ़ो हुयो। पुछा कयनि सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जो शान वधीक आहे या हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो शान वधीक आहे? त हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो शान हिकिड़े पासे कयूं, सॼी ज़िंदगी उन जेका तबलीग कई, जेको जिहाद कयो, जेको अल्लाह जे दीन जी ख़िदमत कई, जेका हुकूमत संभाली, जंहिंखे उमर सानी सॾींदा आहिनि, उमर फारूक जे निज़ाम तहत उन निज़ाम हुकूमत क़ाइमु कयो हुयो, अदल ऐं इंसाफ़ कयो हुई, वॾो आबिद हुयो, ज़ाहिद हुयो। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक तो फरमाए उन उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो हणई नेकियूं हिक पासे कयो, उन जा अजर सवाब हिक पासे कयो, पर हेॾा हज़रत अमीर मुआविया जेको मदीने वारे साईं सां गॾु जिहाद ते निकितो हुयो, हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने वारे साईं सां गॾु
जिहाद ते वियो हुयो, गज़वात में शरीक थियो हुयो, ऐं उन जो घोड़ो उन जिहाद में हलियो हुयो, वो मिट्टी उथाम उॾामी, धूड़ उॾामी, उहा धूड़ हज़रत अमीर मुआविया जे घोड़े जे नक में वई, उन घोड़े जे नक में लॻल मिट्टी हिक पासे आ, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी सॼी ज़िंदगी जूं नेकियूं हिक पासे, इन मिट्टी जो शान अञा वधीक आहे। वरी जो सुभान अमीर मुआविया इब्तिदा इस्लाम में ईमान न आंदो हुयो। ओ फतेह मक्का वारे आखिरी तबके वारे मुसलमाननि में आखिरी तबके जे सहाबा में शामिल आहे। चइजाए के वॾा सहाबी सिद्दीक़ अकबर, मौलाए कायनात, हैदर कर्रार, उस्मान ज़िन्नुरैन, या जेके पहिरियां मुसलमान थिया जन कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जो त शान अलाए छा आहे। हे आखिरी तबके जो सहाबी आहे। आखिरी तबके में माना तबक़ात सहाबा में दर्जा बंदी कई वञे त अमीर मुआविया जो दर्जो सभ खां हेठे तबके में अचे थो, आखिरी तबके में अचे थो। सुभान अल्लाह। इन सहाबी जो यो शान आहे जो सॼी दुनिया जा वली गौस कुतुब हिक पासे, हिन जे पेरनि जी जुती जे बराबरि नथा थी सघनि। हाणे दर्जो कीअं मिलियो? मां जे सहाबा किराम में शान बयान कंदो सभु ॾिघो वक़्तु लॻी वेंदो। सहाबा किराम खे दर्जो कीअं मिलियो? इबादत जे करे, रोज़ा रखण जे करे, तरावीह पढ़ण जे करे, या साईं मुंहिंजा ख़ैरातूं करण जे करे न। उनखे इहो जेको दर्जो मिलियो आहे, कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना, जंहिंजे लाइ रब फरमायो इन हड़नी असहाबनि जे लाइ मूं जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे। इहो दर्जो जिहाद जे करे न मिलियो मातली वारो, इहो असहाबनि खे दर्जो निमाज़ुनि जे करे न मिलियो, रोज़नि जे करे न मिलियो, इहो दर्जो असहाबनि खे ज़कातुल ख़ैरातुल मुजाहिदन शहादत या ग़ज़ा जे करे न मिलियो। इहो दर्जो इन जे करे मिलियो जो उहे मदीने वारे साईं जा साथी सहाबी ऐं सोबत में वेहण वारा बणिया। सिद्दीक़ अकबर बणियो, फारूक आज़म बणियो, या उस्मान गनी बणियो, अली हैदर कर्रार या मुश्किल कुशा बणियो, करमल्लाह वजह बणियो, खालिद सैफुल्लाह बणियो। जेकॾहिं इहे दर्जा मिलिया इन जे करे कोन मिलिया त उहे मुजाहिद हुया, गाज़ी हुया, आबिद हुया, ज़ाहिद हुया, इन जे करे जो मुस्तफ़ा जी सोबत में वेहण वारा। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में आई आहे कोन? हाणे इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻायो त सोबत जो कहिड़ो असरु आहे, संगत जो कहिड़ो असरु आहे। तव्हां अॼु जेके माण्हू रोज़ो नथा रखनि, अॼु जेके इबादत नथा कनि, जंहिंजे अंदरि बंदगी ऐं इबादत जो शौक़ु पैदा नथो थिए। रमज़ान जो महीनो अची वियो पर रोज़नि जी मोहबत न आहे। रमज़ान जो महीनो हले थो पियो, माण्हुनि जे अंदरि तरावीह पढ़ण जो शौक़ु न आहे, अल्लाह जे आॾो सभु झुकाइण जो शौक़ु न आहे। ईंदा हिकिड़ा यारनि दोस्तनि जे चवण ते निमाज़ जा ॿ ठोका ईअं भॼंदा ॼण मस्जिद में पुलिस खे पकड़ण जे लाइ आहे। ॻाल्हि सम्झंदा न? तव्हां सोबत ओ ज़िक्र वारनि जी, फिक्र वारनि जी, तिलावत करण वारनि जी सोबत में चंद घड़ियूं वेहो, या थोरी घड़ी जी सोबत। हज़रत मौलाए रूम जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त यक ज़माना सोबते बा औलिया, यक ज़माना सोबते बा औलिया, बेदर्द सादात बेरिया। जेको तोड़ा सॼी 100 सालनि जी ज़िंदगी तूं बेरिया इबादत करी, होॾा अल्लाह वारनि जी सोबत में हिकिड़ी घड़ी वेह, अल्लाह तोखे 100 सालनि जी बेरिया इबादत जेतिरो अजर सवाब अता फरमाए। ॻाल्हि सम्झ में अचे थी? मिठा बुरी संगत खे छॾियो। हे रमज़ान जो महीनो आहे, तव्हांजी इन बुरनि यारनि जी संगत टोड़ण जो महीनो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि खे हले मामूली था सम्झो, हले छा, पर इन जो वॾो असरु आहे। पुट मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा पाड़े वारो, मुंहिंजा शहर वारो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा नंढा, मुंहिंजा वॾा, मुंहिंजा भाउ, बुरी सोबत खां पाण खे बचायो, बुरी संगत खां पाण खे बचायो। बुरनि यारनि खां हो ज़ानीअ जी यारी, चोर जी यारी, कूड़े जी यारी, गिला खोर जी यारी, ओ इहो जेको व्याजी आहे, ओ इहो जेको अल्लाह जो दुश्मन आहे, जेको
नथो पढ़े, दीन ते अमल नथो करे, जेको तोखे साईं मुंहिंजा लाड़ी ते निमाज़ ते तानो ई महिरो थो ॾे, इन्हनि जी यारी में न वेह, उन्हनि जी यारी खे तोड़। हिन रमज़ान में शुरूआत कर, चओ त या त पाण नेक थी वञे या नेकनि जी सोबत में रहण वारो। सालिहनि जी सोबत में वेहंदे इंशाअल्लाह दिल जी दुनिया बदिलजी वेंदी, दिल जी दुनिया तब्दील थी वेंदी। अल्लाह वारनि जी सोबत में सालिहनि जी संगत में छा थो मिले? उते दीन सिखण जे लाइ मिलंदो, क़ुर सिखण जे लाइ मिलंदो, मदीने वारे साईं जे फरामीन खे सम्झण जी दौलत मिलंदी। इल्म वारनि जी संगत में वेहो, हिकिड़ो बाब इल्म जो सिखो, तव्हांखे रोज़न निमाज़ुनि खां वधीक अल्लाह अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। मदीने वारे साईं जी हदीस आहे, अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबी अजमईन। नबी से फरमाया, मा मिन रजुलिन तअल्लम कलिमतन औ कलिमतैन औ सलासन औ अरबअन औ खमसन। नबी से फरमाया, जेको माण्हू के जाइ ते वियो इल्म सिखण जी नियत सां, पोइ ॿ कलमा सिखियईं, ॿ ॻाल्हियूं सिखियईं, टे ॻाल्हियूं सिखियईं या 5 ॻाल्हियूं सिखियईं, मिमा फरदल्लाहु अज़्ज़ व जल्ल, जेके अल्लाह हुन ते फ़र्ज़ कयूं आहिनि, उहे 2 ॻाल्हियूं 4-5 ॻाल्हियूं सिखियईं, फयतअल्लमहुन्न व युअल्लिमुहुन्न, जे सेखारियो ऐं जे सिखियो, इल्ला दख़लल जन्नह। वरी जो सुभान अल्लाह। साईं ने फरमायो, जेको माण्हू इल्म सिखे, वो हिकिड़ो कलमो सिखे, 2 कलमा सिखे, 3 या 5 ॻाल्हियूं कलमा। इल्म सिखण वारो, इल्म सेखारण वारो, ॿिन्ही खे अल्लाह ताला जन्नती बणाए छॾींदो। वरी जो सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो, लिअन तर्दू फतअल्लम आयतन मिन किताबिल्लाह खैरुन लक मिन अन तुसल्ली 100 रकातिन। तव्हां सुबुह इन हाल में कई, सुबुह इन हाल में कई जो तव्हां कंहिंखां क़ुर जी हिकिड़ी आयत सिखी। वो जो सोबत की ॻाल्हि कयमि न, सोबत जो फ़ाइदो छा आहे? दुनिया कंहिं सोबत में वेहंदो दीन सिखंदो न, सालिहन जी आलिम जी सोबत में वेहंदो क़ुर सिखंदो न। कंहिं आलिम वटि वञी तव्हां हिकिड़ी क़ुर जी आयत सिखी, मदीने वारे साईं फरमायो, हुन सॼी राति में तव्हां 100 रकातूं निमाज़ पढ़ो, होॾा कंहिं आलिम जे साम्हूं हिकिड़ी आयत सिखो, अल्लाह तव्हांखे 100 रकातूं निमाज़ पढ़ण खां वधीक अजर ऐं सवाब अता फतअल्लम बाबम मिनल इल्म। वो तो हिकिड़ी आयत हुई, पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बाब सिखो, जीअं मां हींअर हिकिड़ो बाब सॼो सोबत जी मौज़ू ते तव्हांखे सेखारे रहियो आहियां, तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। नबी से फरमायो कि आलिम जी सोबत में वेही तव्हां हिकिड़ो बाब इल्म जो सिखो, उमिल बिही, ऐं उन ते वञी अमल कयो। इल्म सिखियो, तव्हां सोबत जी ॻाल्हि ॿुधी, चङनि जी सोबत में वेहणो आहे, बुरनि जी यारी तोड़नी आहे, हाणे तव्हां अॼु वञी हिनखे अमल शुरू कयो। ओ व्याजी जी यारी तोड़े छॾीसीं, चओ तोड़े छॾीसीं। ओ हिन ज़ानी जी यारी, बदकार जी यारी ॻाल्हायो। हा सही, पुराणी ॻंढियूं ॾिनल आहिनि, हा में कीअं सोलियूं टुटंदियूं। हो जो पुराणी साईं मुंहिंजो कुंड वटि यार आहे, खानो ख़राब करे छॾे, भली तोखे जहन्नम जे दर में विझी छॾे, यारी कोन तोड़ींदासीं न। इन बुरे यार खां यारी तोखे ॻाल्हि नथी वणे त मूंसां ते यारी रखे। मां तोखे पंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जी ॻाल्हि सेखारींदुसि, बेदीनी कोन सेखारींदुसि इंशाअल्लाह, बदअक़ीदगी कोन सेखारींदुसि। मां फ़क़ीर मुंहिंजे मुर्शिद मूंखे दीन सेखारियो आहे, उहा शइ मां इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां मूंसां यारी रखो, मां तव्हांजो यार आहियां, तव्हां मुंहिंजा यार आहियो। मदीने वारे साईं फरमायो, जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे चओ त मूंखे तोसां अल्लाह ख़ातिर मां तोसां दोस्ती रखां थो, अल्लाह ख़ातिर मुंहिंजो नालो, पंहिंजो नालो, पंहिंजे पीउ जो नालो ॿुधाए, मुंहिंजो नालो मोहम्मद मिठल आहे, मुंहिंजे अबे जो नालो मोहम्मद करमुल्लाह दिलबर साईं आहे, मां अल्लाह ख़ातिर तव्हां मादरी वारनि सां, पंहिंजे पाड़े वारनि सां यारी रखां थो। नबी साईं फरमायो, जेको ईअं चवे, पंहिंजे अबे जो, पंहिंजे पीउ जो, पंहिंजो नालो ॿुधाए ऐं चवे, अल्लाह ताला ॿिन्ही ॼणनि खे जन्नती बणाए छॾींदो। चङी यारी में वियो। नबी साईं फरमाए, भले अंतकदू जे सुबुह इन हाल में कई, फतअल्लम बाबम मिनल इल्म, हिकिड़ो सॼो बाब इल्म जो सिखियो।
हिकिड़ी ॻाल्हि न हिकिड़ी आयत न 5 हदीसूं 5 आयतूं गॾिजी हिकिड़ो सॼो बाब इल्म जो सिखियो उलिम बि ऐं पोइ वरी उन ते वञी अमल कई उन ते अमल कई पर औलम यअलम भला जे अमल न बि कयई अमल करे त वधीक जुरा पर जे अमल न कयई खैरुम मिन अन तुसल्ली अल्फ रकअतिन अल्लाह ताला उनखे 1000 नमाज़ुन पढ़ण जेतिरो अजर अदा कंदो तरावीह जो पढ़ूं था त असांजा लाह निकिरी था वञनि किथां पढ़ंदासीं ॻाल्हि सम्झो था हेॾा के आलिम जे साम्हूं वेही इल्म जो हिकिड़ो बाब सिखो अल्लाह ताला तव्हांखे 1000 रकातूं पढ़ण जेतिरो साईं फरमाइदा मरतुम बिरियादिल जन्नत फरतऊ जॾहिं जन्नत जे बागनि मां गुज़रो न त चलंदा कयो जन्नत जा मेवा पटे खाईंदा कयो साहबा किराम या रसूल अल्लाह मारियादिल जन्नत या रसूल अल्लाह जन्नत जो बाग छा आहे जन्नत जा बाग कहिड़ा आहिनि काल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजालिसुल इल्म इल्म जो मजलिसूं जन्नत जा बाग आहिनि मजलिसुनि में जेको दीन सेखारियो थो वञे उहा जन्नत जा मेवा फल ऐं फ्रूट आहिनि तव्हां इल्म वेही सिखो था गोया कि जन्नत जे बाग में वेही जन्नत जा मेवा खाई रहिया वरी जो सुभान अल्लाह ऐं साईं करीम साहब फरमायो मन गदा इलल मस्जिद हिकिड़ो माण्हू सुबुह जो सवेरो थियो त इन नीयत सां वियो त मां मस्जिद ॾे थो वञा ला युरीदु इल्ला अन यतअल्लम खैरन औ युअल्लिमुहु मदीने वारे साईं फरमायो मस्जिद ॾे पंधु कये उथियो घर मां उथियो ऐं मस्जिद ॾे थो वञा छाजे लाइ ॿी का नियत न त मस्जिद में वञा कुझु ॻाल्हियूं सिखी अचां चओ सुभान अल्लाह इन मस्जिद में अल्हम्दुलिल्लाह 5 ई वक्त दर्स हलंदो आहे इन मस्जिद में गफारी मस्जिद में मुझे मुर्शिदन करीम जो फैज़ आहे सुने महबूब इलाही जो दिलबर साईं हे फ़कीर तव्हांजी ड्यूटी में दिलबर साईं छॾे वियो आहे मां तो इल्म सेखारियां थो अल्लाह तव्हांखे सम्झ ॾींदो सिखण जी का ईंदो वले कोन ईंदो निमाज़ में माशाअल्लाह सिफ़ूं भरियल आहिनि दर्स में वरी हिकिड़ो अब्दुल गफ़ार मां वेठा आहियूं पिया दर्स ॿुधो अचे इल्म सिखो नबी साईं फरमायो हिकिड़ो माण्हू ॿियो हाणे हिते निमाज़ जी ॻाल्हि न आहे रोज़े जी ॻाल्हि न आहे ज़कात जी ॻाल्हि न आहे नबी साईं तो फरमाए जेको माण्हू घर मां निकितो इन नियत सां त वञे ऐं मस्जिद में वञी ऐं इल्म सिखी अचे इल्म जी ॻाल्हि सिखे क अजरिन हाजिन तामन हिज्जतहु अल्लाह उनखे मुकम्मल हज जो सवाब अता फरमाईंदो सुभान अल्लाह रमज़ान जो महीनो अल्लाह जी सखावत जो महीनो वरी मदीने वाले साईं जी सखावत हाणे किथे असां जहिड़ा ग़रीब मिस्कीन 15 लख भरे हज पढ़ण वञनि हेॾा हर निमाज़ खां बाद में जे दर्स ॿुधो हदीस सिखो इल्म जो बाब सिखो हर निमाज़ खां बाद में अल्लाह तव्हांखे मुकम्मल हज जेतिरो अजर ऐं सवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सईदना हैदर कर्रार मौला अली रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए अल आलिमु अफदलु मिन अस्साइमिल काइमिल मुजाहिद को इल्म सिखण वारो आहे उन जो शान रोज़ेदार खां क़यामुल लैल करण वारे खां मुजाहिद खां अल्लाह वधाए छॾींदो आहे मुझा दोस्तों चङनि जी सोबत में वेहो इल्म सिखण वारा बणिजो आलिम जी संगत में अचे वेहो पंहिंजो पाण में तब्दीली पैदा कयो रमज़ान जे महीने में तव्हांखे अल्लाह मौक़ो मिलायो आहे लाज़मी आहे जॾहिं रोज़ेदार हूंदो त पोइ उन्हनि माण्हुनि जी सोबत में त कोन वेंदो न जेके शराब पीअण वारा आहिनि जेके बदकारी करण वारा आहिनि जेके गिला करण वारा आहिनि पंहिंजो पाण खे बचाईंदो पोइ उन्हनि यारनि खे छॾे तव्हां इहो वक़्तु अचे सालिह जी सोबत में वेहो न भला जे सालिह जी संगत नसीब नथी थिए त हे मस्जिदूं अल्लाह जो घर आहिनि मस्जिदुनि में अचे वेहो मस्जिद में वेहण बि तव्हांखे सालिह जी संगत जेतिरो अजर इनाम अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए अल्लाह ताला मदीने वाले साईं जे दीन ते हलण जी तौफीक अता फरमाए बारक अल्लाहु ली व लकुम फिल कुरानिल अज़ीम व नफ़ानी बिमा फीहि मिन ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा फस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरुहु इन्नहु हुवल गफूरुर रहीम।